ओ जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो मिठा गॾु असां सां अदा गॾु असां सां भाऊ गॾु असां सां मिटीअ जो ढेर हूंदो ओ मिटीअ जो ढेर हूंदो जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो। एक बे के मुआफ़ कयो। अल्लाह ताला जी ज़ात तव्हां सां मुआफ़ करे। अल्लाह ताला मुझो चवण तां जो ॿुधण क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाँ से पर हे रहीम खान बिरोही रखियो वेठो आ 2 मिंटन जे लाइ इनखे न त वरी पोइ सुभाणे रस्तो रोके बीही रहंदो त साईं मूं हिकिड़ो अर्ज़ कयो अदा रहीम बख्श जे लाइ ए नंढड़ी उन थोड़े 2 मिंटन जे लाइ उते अच जा ओ मुझ मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा मिट्टीअ जा मण विझी मुंह ते मिट्टीअ जा मण विझी मुंह ते खोटे खडड़ी लटे वींदा उते अच जा ओ मुझ मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा पिरी पारत अथई सां गुनहगारड़न जी मता भूरल भुलाई तो असां खे आसिरो तुंहिंजो असां खे आसिरो तुंहिंजो सभई साथी छॾे वींदा उते अच जा ओ मुझ मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा। एक बेरो अलहम्द 3 भेरा कुल वल्लाह शरीफ हाजी अब्दुल्लाह बिरोही जे घर वारी ऐं उन जे तमाम अजीज़ वकार जे बख्शिश ला दुआ करो। बिस्मिल्लाह।